दिलचस्पी वधे तव्हां में कोई न कोई हुनर अचे ऐं तव्हां कंहिं महिल दिलि चवंदी आहे तव्हां एक्टर थियो जे पढ़ी कामयाबु नथा थियो ॿी फील्ड में त तव्हां एक्टर थियो तव्हां सिंगर थियो मुंहिंजी इहा ख़्वाहिश बि हूंदी आहे त असांजो कोई न कोई हर साल में हिकिड़ो टेबलो कोई हूंदो आहे जेको मशहूरु थी वेंदो आहे अॻे जॻह बि हिकिड़ो थियो हिन दफ़े बि असां जेको कयोसीं उहो इलेक्शन जो सॉन्ग हुयो पको वाइदो वो ॾाढो मशहूरु थियो वायरल थियो ऐं हुन ते इलाही तारीफ़ मिली कुझु जेके मुंहिंजा पंहिंजा हुया जॾहिं हुनजे घर में वञा थो त मुंहिंजूं भेणियूं चवनि पियूं त असांजा ॿार जॾहिं रोअनि था त असां इहो टेबलो था ॾेखारियूं त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं हुननि ॾाढो भलो जेको आहे परफॉर्म कयो ऐं इहो सिर्फ़ु मुंहिंजे घर में न थियो इलाही जॻहियुनि ते थियो जेके चवनि पिया असां पंहिंजे ॿारनि खे इहो जेको आहे टेबलो ॾेखारियूं हुननि खे चुप था करायूं त असां हाणे इहे एप्रिसिएशन सर्टिफिकेट आहिनि हुननि ॿारनि खे ॾींदासीं जे बहितरीन परफॉर्म कयो ऐं पंहिंजे स्कूल खे जेको आहे प्राउड बख़्शियो त पहिरीं पोजीशन जेका बहितरीन परफॉर्म कयो मेन किरदार हुयो असांजो वरियो शाकिर अली साहब हुननि खे इनवाइट कयूं था ऐं साईं हफ़ीज़ुल्ला साहब खे इनवाइट कयूं था उहे अचनि ऐं शाकिर अली खे हीउ सर्टिफिकेट ॾियनि तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ इनवाइट कर दो ॿियो जेको किरदार हुयो छोकिरी हुई आमनाथ आयो हुन पोजीशन बि खई आहे उन्हनि खे इनवाइट कयूं था अचनि ऐं पंहिंजो जेको आहे सर्टिफिकेट वठनि साईं दीवान मल सां इन ही टेबल में वो जज्बाती किरदार हुयो जेको चए पियो त छॾियो वॾेरे खे बसि हाणे नौकिरी ॾींदो न छा ऐं सभिनी खे ॿुधाए पियो जंप हणी हणी भॼी भॼी उहो शेरमोहन दायो असां इनवाइट कंदासीं साईं वहीद अली खे उहे अचनि ऐं शेरमोहन दायो खे जेको आहे सर्टिफिकेट ताड़ियो जेको हिन में टेबलो में हुयो उन्हनि खे जेको आहे सर्टिफिकेट सां नवाज़ो साईं वज़ीर भाई असांजे ॻोठ जो जेको महिमान आहे ऐं सोशल वर्कर आहे ॾाढो सुठो नौजवान अली गुल साहब उन्हनि खे असां इनवाइट कंदासीं उहे अचनि ऐं अदिया सौ खे जेको आहे इहो सर्टिफिकेट सां नवाज़ो तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ असी इनवाइट कंदासीं साईं माशूक अली सोल साहब खे उहे अचनि ऐं फैज़ान खे जेको आहे सर्टिफिकेट ॾियनि उन्हनि बि किरदारु कयो मुंशी जो शायदि वॾेरे जो मुंशी हुयो चमचो हुयो वॾेरे जा चमचा सर्टिफिकेट बचो आहे उनजे लाइ इनवाइट कयूं था अली हमज़ा सोल खे अचनि ऐं साईं हफ़ीज़ साहब खां पंहिंजो सर्टिफिकेट वसूल कनि तव्हांजी ज़ोरदार तारीफ़ में